असरा बाकायदा जात जे शेर करायो असरा सुभानल्लाही यानी बाकायदा जात असरा जे शेर करायो बेअक्ते ही पैके खास आने के खास मानो केरवा रसूलुल्लाह बेअक्ते ही लाइलम मिनल मस्जिदल हराम रात जे थोड़े हिस्से रब फरमाए तो वो पे हबीब के मेराज ने करायो शेर करायो लाइलम मिनल मस्जिदल हराम रात के थोड़े हिस्से में मस्जिदल हराम था इदल मस्जिदल अक्सा लजी बारकना हौलहु लिनुरियहु मस्जिदल हराम का मस्जिदल अक्सा ताई शेर करायो नबियन जो दीदार करायो उनकी इमामत कराई लिनुरियहु मिन आयातिना तो तदवजे को फलारी बरकतुल जुवन खूबसूरत ज़ियारतुल जुवन लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक वो मुदद्दर भी आहे ऐं मुसद्दर भी आहे इंजरवारो केर मुदद्दर आहे केर मुसद्दर आहे अल्लाह फरमाए बेशक मां शेर करायो पंहिंजे हबीब खे विकण जी मुफ़ासिले जेतिरो पंहिंजो दीदार करायो हम करायो गुफ्तगू ॾेई कचारी थी पर बेशक मां मुदद्दर थी आहियां ॾिसंदड़ थी आहियां ऐं मुंहिंजा हबीब जेकॾहिं मां ऐं मुदद्दर ॾिसंदड़ आहियां तो तव्हां बि आहियो यार अल्लाह जो हबीब कीअं रब फरमाए तो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा ऐ मुजाहिदी तव्हां ग़ैब जो ख़बर ॾियण वारा आहियो शाहिद आहियो गवाह आहियो ॾियारण वारा आहियो पर हिकिड़े नज़र ऐं तव्हां बि मुदद्दर भी आयो त ॾिसंदड़ वारा जो हाणे देखो मिसाल तव्हांखे पेश कयो अल्लाह जो हबीब मक्के पाक में वेठो कुछ इंसान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह फलाणे माण्हू जी फलाणे शख्स जी डाची उठ विञाइजी वई आहे गायब थी वई आहे गायब थी वई आहे विञाइजी वई आहे ख़बर न आहे किथे आहे असांखे ॿुधायो त असां वो डाची लभूं वो डाची ॻोल्हे लऊं अल्लाह जो हबीब मस्जिद नबवी में बैठा हालांकि हितां नज़र साम्हूं ॿाहिरि थिए थी त आऊं का साल को ॿाहिरि बीहे पर अल्लाह जो हबीब वेठो बीठो मस्जिद नबवी में और परे मुफ़ासिले ते परे मुफ़ासिले किलोमीटर थी जबलनि जे पासे में जेकी डाची जंहिंजी पहाड़ सुठो जेकी नगे में लॻंदी आहे उहा खे वण ते टकी पई आहे ऐं ऊठ ते चढ़े पियो अल्लाह जे हबीब छा फरमायो आहे साहबियो तव्हां वञो फलाणे जबल ते उन जबल जे पासे में हिकिड़ो वण आहे उन वण में तव्हां ॾिसंदा त नागी टकी पई आहे सुभान अल्लाह इंसान आया उन जबल ते ॾिठो बाक़ी हाणे के जबल काने मुफ़ासिले ते परे तो वाकई हिकिड़ो जबल आहे जबल जे पासे में हिकिड़ो वण आहे उन वण में वो ऊठ डाची चरी रहियो आहे ऐं उनजी नाकी जी जेकी मुहार आहे उहा में इन्हे खे चइबो आहे ग़ैब जो ख़बर ॿुधाइण वारो महबूब हिकु दफ़ा हुज़ूर साईं मके खां अचनि पिया त अब्दुल आस एक बयासा भी थियो पर कहिड़ी ॻाल्हि मुस्लिम हो अबू जहल जे चवण मुताबिक़ हुज़ूर सां दुश्मनी रखंदो हालांकि हाणे हिनजी एॾी ज़ादत हुई जो हुज़ूर जी गुलामी इख्तियार करण खां बाद में हुज़ूर साईं पंहिंजी वॾी न्याणी हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो निकाह हज़रत अब्दुल आस अस्हाबी सां करायो बे गुलामी करण हाल में अबू जहल जे चोट ते हुज़ूर जो दुश्मन थियो हुज़ूर साईं लॻा पिया त ही अब्दुल आस पोयां ऐं पोयां खंजर कढी हुज़ूर साईं जे वार ते ॾिए पर अलाह कोई गैर मुस्लिम हुजे
अब्दुल आस पोया खंजर वार कयो बुजुर्ग खे खणण जी कोशिश कई आहे हिन जी कई तो खंजर ते बी है ई ताकत अल्लाह जी है छो अल्लाह तारे महबूब अल्लाह फरमा तुझे आगे तू मुझे महबूब है तू हिफाजत मां हथ कर दुनिया वाला छक नाकाम करने की कोशिश करता तो हिफाजत मां हथ कर जने खंजर ने कयो ते अल्लाह के हबीब बोलते हैं अल्लाह के हबीब बोले जाने और मैं अब्दुल आस तो ये सी के मैदान में नहीं था वो या भाया ही था कि मैं वार करा लेकिन मैदान में सी है ये ताकत रखे तो हौसला रखे तो अबू जहल ने जो चली आई हुई तो सामने जी मुकाबला कर सामने खजर हला कर मुकाबला करेगा तू तो पोया तो वार करे आओ तो ताकत वार बस